दोस्तों अॼु आयो मां सुख बलद में मैडम खे खणी। मैडम जीअं ई वई अंदरि बलद में शॉपिंग करण लाइ, त मां इरादो कयुमि त अॼु निमाज़ जामिया मस्जिद अब्बास में पढ़बी, जिते खोड़ सारा हाजी ज़ियारत लाइ ईंदा आहिनि, छो जो हीअ मस्जिद हिकु सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। मां खोड़ भेरा कोशिशि कई आहे त जेको आहे मस्जिद में नमाज़ पढ़ंदुमि जामिया मस्जिद अब्बास में, सो हिते रश हुजण जे करे, पार्किंग न मिलण जे करे नसीब न थींदी। पर अॼु जीअं ई मां आयुमि त मूंखे जामिया मस्जिद अब्बास सां गॾोगॾु पार्किंग मिली वई। सो अॼु मुंहिंजी किसी ख़ुशकिस्मती आहे। सो मां अॼु जेका तो गाॾी पार्क करे खां पहिरियों अची ऐं मस्जिद जी तरफ़ रुख़ कयो ऐं हिते अची ऐं मां मगरिब जी नमाज़ अदा कई। मगरिब जी नमाज़ अदा करण खां पोइ मां ॿाहिरि निकितुमि, थोरो मस्जिद जे चारो तरफ़ घुमियुमि, छो जो मां मस्जिद पहिरियों घुमी न हुई। दोस्तों मस्जिद घुमंदे घुमंदे मूंखे यादि अची वियो त मुंहिंजी त पार्किंग वारी पर्ची एक्सपायर थियण वारी आहे, हुनजो टाइम पूरो थी वियो आहे। सो मां जल्दी जल्दी आयुमि, अचण सां हिन मस्जिद जे बटण खे एंटर कयुमि। एंटर करण खां पोइ मशीन चालू थी वई। मशीन चालू थियण खां पोइ मां हिन में जेको आहे 3 रियाल विधमि। 3 रियालनि विझण सां ई हिन मूंखे जेको आहे सो सवा कलाक जी पर्ची ॾिनी। सो मां इंतज़ारु कयुमि त पर्ची मिले। पर्ची मिलण खां पोइ मां वञी पर्ची पंहिंजी एक्सचेंज कयुमि। जेकॾहिं पर्ची एक्सचेंज नथो कयां, जेकॾहिं टाइम अवर हूंदो त मामूं लोग अची वेंदा। मामूं लोग अची वेंदा त मुंहिंजे लाइ मसइलो थी वेंदो। मसइलो थी वेंदो त 150 रियाल जो मुखालफ़ो अची वेंदो। मुखालफ़ो अची वियो त मुंहिंजे लाइ मुश्किल आहे। सो तंहिं करे मां तकिड़ो अची वियुमि पंहिंजी गाॾीअ में ऑन करे, जेको आहे सो पर्ची मटायमि। पर्ची पुराणी खणी खीसे में रखियमि ऐं नई पर्ची आॾो रखी छॾियमि स्विच बोर्ड ते।